इस्लामाबाद वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुल्क में खंड की क़ीमत में इजाफ़ो रद्द कंदे चयो आहे त शुगर मिल्स पूरो साल 140 रुपया एक्स फैक्ट्री रेट यकीनी बणाए। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि ख़ुसूसी इजलास थियो जंहिं में खंड घुराइण बाबति मामलनि जो जाइज़ो वरितो वियो। इजलास में वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त खंड बरामद न थी त ईंदड़ सीज़न में शुगर मिल्स ॾेवालपणे जो शिकार थी वेंदी ऐं ईंदड़ सीज़न में 40 शुगर मिल्स बंदि थी वेंदियूं। ब्रीफिंग में ॿुधायो वियो त शुगर मिल्स हलंदड़ सीज़न क़ीमत जे आबादकारनि खे 800 अरब रुपयनि मां 760 अरब रुपया अदा कया विया। शुगर मिल्स हलंदड़ सीज़न हारियुनि खे हिन वक़्तु बि 40 अरब रुपया अदा करे रही आहे। खंड बरामद न थी त शुगर मिल्स नवंबर में क्रैशिंग न करे सघंदी। वज़ीर आज़म खे ॿुधायो वियो त हिन वक़्तु मुल्क में 15 लख टन खंड इज़ाफ़ी आहे। 5 लख टन खंड एक्सपोर्ट कई वई। 26 करोड़ डॉलर हासिल थींदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इन मौक़े ते चवणो त खंड जे बरामद जो फ़ैसिलो इक़्तिसादी राब्ता कमेटी कंदी। इक़्तिसादी राब्ता कमेटी खंड जे स्टॉक ऐं आलमी मार्केट जो जाइज़ो वठंदे मुल्क में खंड जी क़ीमत में इज़ाफ़ो कंदी। कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। शुगर मिल पूरो साल 140 रुपया एक्स फैक्ट्री जी फ़राहमी खे यकीनी बणाए। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।